जिन्हें गम खबर दालू कराची प्रेस क्लब आडो सिंध धरती के नौजवान शागिर्दन ठुल जेकमबाद के रवासी सोशल वर्कर शहीद सदाम लाशारी के नाहक खून खिलाफ सख्त नारेबाजी करे एहतजाजी मुजाहरो किया। जिथे मीडिया से गलाइंदे नौजवान तो सदाम लाशारी एक इंसानियत परस्त सोशल वर्कर हो जो इलाके में मंशियात या बिन गैर कानूनी पुलिस के सरपरस्ती में हलंदड़ जुर्म वाले कमन के खिलाफ आवाज उथारींदो रहंदो, जंहिंमें संदस पुलिस गिरफ्तार करे जाली मुकाबलो जणाए कत्ल करे छडियो आहे। वधीक हुनन सिंध हुकूमत, सिंध हाई कोर्ट, सिंध IG सुप्रीम कोर्ट का मुतालबो किया तो फौरी ठुल पुलिस खिलाफ कार्रवाई करे शहीद सदाम लाशारी के खून से इंसाफ किया वने। जिन्होंने संग रिपोर्ट रियन कराची का रमजान अली राजपर। अचो तो वधीक ॾिसूं था रमजान अली राजपर जी ही रिपोर्ट। जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते। We want justice, शहीद जे खून सा इंसाफ करो, शहीद जे खून सा इंसाफ करो, इंसाफ करो। We want justice, we want justice। मुंह पेरन तोड़े लख लगन, कंडा मुंह पेरन तोड़े लख लगन, आंगुर आंगूठे न मुड़े, छिपूं पेड़ छिनन, चीचुल मां चीहूं करे रेला रत वहन, तब वींदे डाह पिरन जुती जात न पाया। ए ज़ालिम तू केतरा असांजा रस्ता बंद कने, नेठ त असांजी तू नथो ॿुधी असांजो अल्लाह ॿुधंदो। अॼु तव्हांजे ज़ुल्म जे ख़िलाफ़ जंहिं तव्हां असांजो कुझु न था ॿुधो, असांजा गभरू नौजवान जेके पंहिंजे हक़ लाइ आवाज़ था खणनि उनजो तव्हां हमेशह लाइ आवाज़ बंदि था कयो। तव्हां केतिरा आवाज़ बंदि कंदव? सदाम लाशारीअ सां गॾोगॾु सभई अहिड़ा गभरू सिंध जा नौजवान जेके पंहिंजे हक़ जो आवाज़ उथारींदा आहिनि, तव्हां उनजो हमेशह आवाज़ बंदि करे छॾींदा आहिनि। इहे जेके पातादीर आहिनि SHO गुलाम नबी बिजारणी जहिड़ा, मां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो त अगरि जेकॾहिं तोखे इंसाफ़ नथो अचे त इन सीट खे छॾे ॾे। बाक़ी असां इंशा अल्लाह ताला जेकॾहिं बि असां हक़ लाइ उथिया आहियूं, गॾिजी करे सभु उन लेवल ते पुॼंदासीं जो इन सदाम सां गॾु, सदाम लाशारी जे क़त्ल सां गॾु जेके ॿिया क़त्ल थिया आहिनि उनजो असां आवाज़ उथारे हर सिंध जे कुंड कुड़छ ताईं, हर उन अदालत ॿुधणीअ ताईं, हर सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट ताईं, चाहे उहा इस्लामाबाद हुजे, चाहे उहा कराची हुजे, चाहे उहा पंजाब हुजे, असां उन ते पहुचंदासीं ऐं इंशा अल्लाह ताला असां उन्हनि मज़लूमनि खे इंशा ताला इंसाफ़ ॾियारींदासीं जेको असां अॼु प्रेस क्लब ते गॾु थी करे इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ असां आवाज़ उथारियो आहे। इंशा अल्लाह ताला नेठ त हीअ राति खुटणी आहे, नेठ त हीअ राति खुटणी आहे, नेठ वरी ॾींहुं ईंदो। गुलाम नबी बिजाराणी तूं कन खोले ॿुध, अगरि जेकॾहिं तो इंसाफ़ जो दरवाज़ा बंदि कया आहिनि त सभु दरवाज़ा न बंदि आहिनि। अॼु प्रेस क्लब ते असां अची करे तुंहिंजे ख़िलाफ़ इंशा अल्लाह ताला ऐं तो उहो जेको ज़ुल्म कयो आहे तोखे ई गिरफ़्तार कयो वेंदो। छो ज़ुल्म जे ख़िलाफ़ गुलाम नबी SHO खे गिरफ़्तार कयो, SHO खे गिरफ़्तार कयो, मज़लूम लाशारीअ खे इंसाफ़ ॾियो, मज़लूम सदाम खे इंसाफ़ ॾियो, मज़लूम सदाम खे इंसाफ़ ॾियो, मज़लूम सदाम खे। उनखे पर्सनली बि सुञाणे सोशल एक्टिविस्ट हुयो, हुन हमेशह सच जे ख़िलाफ़, सच जे लाइ लिखियो ऐं कूड़ जे ख़िलाफ़ हमेशह ॻाल्हायो। उनजो हिकिड़ो ई ॾोह हुयो त उन सच ॻाल्हायो। मसइलो इहो हुयो त हुनजे घर जे ॿाहिरां फाश जो वॾो हले पियो, जंहिंजे ख़िलाफ़ हुन ॻाल्हायो ऐं तक़रीबन काफ़ी महीननि खां वठी ॻाल्हाईंदो आयो त जेके करप्ट ऑफिसर आहिनि, करप्ट SHO ठुल गुलाम नबी बिजाराणी ताईं उन्हनि सारी ॻाल्हि आहे मंथली पुॼे पई उन्हनि ताईं, त उन्हनि सदाम लाशारी ते FIR कटरायूं, पूरियूं FIR कटराए करे उन्हनि खे आबाद जे थाने जे हद में मुक़ाबिलो ॼाणे क़तल कयो वियो। ऐं इहो क़तल सिर्फ़ु सदाम लाशारी जो न आहे बल्कि पूरे सिंध जे शौर जो, ठुल जे शौर, पूरे पाकिस्तानी शौर जो क़तल आहे। इन जो मतिलबु सुभाणे कोई सच ॻाल्हाइण बि छॾे ॾे। सदाम लाशारी हिकिड़ो असांजे लाइ नज़रियो आहे जंहिं सच जे लाइ पंहिंजी जान क़ुर्बान ॾेई छॾी। तव्हां केतिरा सदाम लाशारी मारींदो, हर घर खां सदाम लाशारी निकिरंदा ऐं अगर सच ते ॻाल्हाइण वारा मया वेंदा त असांजी भी जान हाज़िर आहे। असां सच जे लाइ ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं करप्ट SHO जो इहो पहिरियों क़तल न आहे।
जेको इन नाहक में कयो आहे उन काफ़ी इन्हनि हद में आबाद जी हद में काफ़ी क़तल थिया आहिनि जेके नाहक बि नाहक सिर्फ़ु सच ॻाल्हाइण जेके थिया विया आहिनि। असां CM सिंध से मुराद अली शाह IG सिंध DIG लाड़काना ऐं SSP जेका बि समीर नूचना खे अपील था कयूं त इन जो असां मज़म्मत बि कयूं था त इन जो नोटिफिकेशन वठी मज़लूम जी भेण खे मज़लूम जे अमड़ खे ऐं मज़लूम जे वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे, छो त जो हू घर जो अकेलो ई वारिस हुयो, वली हुयो। असां चऊं था त हुनजी भेण सां हुनजे अमड़ सां हुनजे वालिदेन सां इंसाफ़ कयो वञे। We want justice. We want justice. We want justice. जुल्म के दास्ते हम नहीं मानते, जुल्म के दास्ते हम नहीं मानते, जुल्म के दास्ते हम नहीं मानते। सभिनि खे सभिनि जेके बि तंज़ीमूं जेके बि दोस्त आहिनि सभिनि खे गॾु थी करे इन्हनि जाबिरनि ऐं ज़ालिमनि जे ख़िलाफ़ सरदारनि आमरनि जे ख़िलाफ़ गॾु थी करे मुक़ाबिलो करणो पवंदो। हिते पुलिस जी ॻाल्हि न आहे, हे क़तल को पहिरियों क़तल न आहे। सिंध जी तारीख़ खे जेकॾहिं असां ॾिसूं, सिंध जी तारीख़ में हज़ारे खून सालनि जी बुनियादनि ते थियनि था पिया। यकीनन अहिड़ा जेके बि खूननि मज़म्मत ते कमु न रहंदो। हाणे असां सभिनि खे हिकु थी करे इनक़िलाब आणण जे लाइ सभिनि खे गॾु थी करे इन्हनि ज़ालिमनि जाबिरनि आमरनि जे ख़िलाफ़ इन्हनि जे रस्ता रोक करणी पवंदी। इन्हनि जे बंगलनि मां, इन्हनि जे घरनि मां, इन्हनि जी ऑफिसुनि मां, इन्हनि जे कॉलरनि खां वठी करे ॿाहिरि कढी करे इन्हनि खां हिसाब वठिणो पवंदो त अॼु सदाम लाशारी खे जेकॾहिं तव्हां क़तल कयो आहे, इन सां गॾोगॾु जेके हज़ारे सिंधी माण्हू जिन जे तव्हां क़तल कयो उन्हनि सभिनि जो तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो। जेकॾहिं तव्हां हिसाब न ॾींदो, कराची जे रोडनि ते, लाड़काणे जे रोडनि ते, हैदराबाद जे रोडनि ते तव्हांखे उअं ई ज़लील ऐं ख़्वार कंदासीं जीअं बांग्लादेश, जीअं इंडिया, जीअं इसराइल में जेके ज़ुल्म कनि था पिया उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि दोस्तनि खे ज़लील ख़्वार ऐं बर्बादु कयो थो वञे। उन जे लाइ असां जुडिशल कमीशन, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं तमामु तर अदलिया खे ऐं इस्टेब्लिशमेंट खे गुज़ारिश था कयूं त हिते पुलिस जी असां इंक्वायरी कमीशन खे तस्लीम नथा कयूं। उन जे लाइ इस्टेब्लिशमेंट, उन जे लाइ जेके असांजी जुडिशल कमीशन या असांजा इदारा आला इदारा आहिनि उन्हनि सभिनि खे हिकिड़ी गॾु वेहारे करे हिकिड़ी कमेटी ठाही वञे, जंहिं कमेटी में सदाम लाशारी सां गॾु जेके बि ॿिया क़तल थिया आहिनि उन्हनि सभिनि जे लाइ इंसाफ़ जे लाइ हिकिड़ो माहिवार हिकिड़ो सेटअप ठाहियो वञे, जंहिंमें इहा शइ तइ कई वञे त बाबा जेको क़तल थियो आहे सदाम लाशारी खां वठी करे हिन सॼे साल में जेके जेके क़तल थिया आहिनि उन्हनि सभिनि जो असांखे इंसाफ़ हिकु हिकु बराबर करे असांखे ॾिनो वञे। तव्हां सभिनि दोस्तनि जी वो उसका मेन मौक़िफ़ ये है कि जैकबाबाद से एक रिपोर्टर मतलब कि वो जो हर किसी के हुकूक के बारे में जो बात करता था, वो जिसकी उम्र अभी 20-25 बरस थी और उसको बेगुनाह नाजायज़ खून उसका करके एसएचओ वहाँ का जो अभी जैकबाबाद से हैं उन्होंने जुडिशल मर्डर किया है। हम बीइंग लास्ट स्टूडेंट, मैं अभी स्टूडेंट हूँ, तो ये सारी जो अभी यहाँ पे खड़े हैं सभी स्टूडेंट्स मौजूद हैं, हम सबका ये मुतालबा है कि वो जो पुलिस वाले हैं उनमें जो भी सभी मुलविस हैं उनके खिलाफ FIR की जाए और कानूनी कटहरे में उन सबको बुलाया जाए। तरफा ये एहतजाज कयो कोन्हे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ही जेके बार बार असांजा नौजवान जा जेके जबरू लाश ॾियण था वञनि, को कॾहिं कबाली निज़ाम में, को कॾहिं उन्हनि खे को हाफ फ्राई फुल फ्राई करे उनखे रोडनि ते उछलाए पियो वञे। असां सम्झूं पिया त हीअ सॼी ऐं सिधी जी सिधी ना हाली सिंध हुकूमत ई आहे। सिंध हुकूमत चाहे ई नथी त सिंध जो को इंटेलेक्चुअल शागिर्द सहाफ़ी या वकील को पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे। हाणे सदाम लाशारी जो जेको क़तल आहे उहो सदाम लाशारी बुनियादी तौर हिकु सहाफ़ी आहे, जर्नलिस्ट आहे, जेको पंहिंजी ज़िम्मेवारियूं जेके आहिनि कलम धणी आहे उहो ज़िम्मेवारियूं पंहिंजी सुठे अंदाज़ में अॼु निभाए पियो। जेके बि पंहिंजे शहर में जेके बि मसइला हुया, ठुल अंदरि जेके बि मसइला हुया, बुनियादी मसइला, उन्हनि ते हुन हक़ ऐं सच जो आवाज़ु बुलंद कयो। उनजे करे उनखे खणी करे ऐं उनखे फुल फ्राई करे उनजो लाश मालिकनि हवाले कयो वियो ऐं ॼाणायो वियो त हीअ असांजे मुक़ाबले में हिनखे मारियो आहे। सो असीं सम्झूं पिया त हीअ सॼी पीपुल्स पार्टी सरकार, ज़रदारी सरकार जेका आहे उनजी इहा जुटू या पॉलिसी रही आहे त जेको बि सिंध जो सान्यावंद इंटेलेक्चुअल आहे उनखे खणी करे खंभे करे मारणो आहे, उनखे क़तल करणो आहे, जीअं उहो असांजे ख़िलाफ़ु आवाज़ु न उथारे। सो असीं आला अदलिया खां इहा घुर कंदासीं, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां, चीफ जस्टिस ऑफ सिंध खां, त हीअ अघोर निंड मां उथी करे क़तलेआम नोटिस वठनि ऐं जुडिशल जेको आहे इंक्वायरी कई वञे
त जीअं जेके बि सिंधी नौजवान आहिनि जंहिंजा क़तलेआम थियनि था त जेके उनखे क़तल कनि था उनखे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं असांजो मुतालबो इहो आहे त सदाम लाशारी सां उनजे नाहक खून सां उनसां इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में जेके बि सिंधिया छा सभु जेके सणिया हुआ दोस्त आहियूं हिन एतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। महिरबानी।